ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। पाकिस्तान के एटमी प्रोग्राम बाबत अमेरिकी सदर के बयान ते अमेरिकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम की परडेही ऑफिस तलबी थी है। अहम ख़बर अवां ताईं पहुचाए पिया। पाकिस्तान पारां अमेरिकी सदर के बयान ते एहतजाज रिकॉर्ड करायो वियो आहे, जॾहिं त एहतजाजी ख़त बि डोनाल्ड ब्लूम हवाले कयो वियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचाए पिया। पाकिस्तान के एटमी प्रोग्राम बाबत अमेरिकी सदर जे बयान ते अमेरिकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम की परडेही ऑफिस तलबी थी है। पाकिस्तान पारां अमेरिकी सदर के बयान ते एहतजाज रिकॉर्ड करायो वियो आहे। एहतजाजी ख़त बि डोनाल्ड ब्लूम हवाले कयो वियो आहे। पाकिस्तान तरफा अमेरिकी सदर जो बाइडन के बयान ते वज़ाहत तलब कई वई आहे। पाकिस्तान के एटमी प्रोग्राम बाबत अमेरिकी सदर के बयान ते अमेरिकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम की परडेही ऑफिस तलबी। अवां खे ॿुधायूं पिया त पाकिस्तान पारां अमेरिकी सदर के बयान ते एहतजाज रिकॉर्ड करायो वियो आहे। एहतजाजी ख़त बि डोनाल्ड ब्लूम हवाले कयो वियो आहे, जॾहिं त पाकिस्तान तरफ़ां अमेरिकी सदर जो बाइडन के बयान ते वज़ाहत तलब कई वई आहे। ख़बर अवां ताईं पहुचाए पिया। पाकिस्तान के एटमी प्रोग्राम बाबत अमेरिकी सदर के बयान ते अमेरिकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम की परडेही ऑफिस तलबी। पाकिस्तान पारां अमेरिकी सदर के बयान ते एहतजाज रिकॉर्ड करायो वियो आहे। एहतजाजी ख़त बि डोनाल्ड ब्लूम हवाले कयो वियो आहे, जॾहिं त पाकिस्तान तरफ़ां अमेरिकी सदर जो बाइडन के बयान ते वज़ाहत तलब कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। पाकिस्तान के एटमी प्रोग्राम बाबत अमेरिकी सदर के बयान ते अमेरिकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम की परडेही ऑफिस तलबी। पाकिस्तान पारां अमेरिकी सदर के बयान ते एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। पाकिस्तान तरफां अमेरिकी सदर जो बाइडन के बयान ते वज़ाहत बि तलब कई वई आहे।